Breaking news. वैसा अप्रैल खबर से थोड़ो जारी खबर शेयर से अप्रैल खां अबल वाल मुसलसल पानी जी चाड़ सबब खंबड़ा माइंडर के घरो लग पैजी चुकण के 48 कलाकनि खां मथे टाइम थी वियो आहे। आपाशी अमलो गायब, आबादगार ऐं उतां जा रवासी सख़्त परेशान। गारे के लगण सबब केतिरा ई फसल पानी हेठि अची विया आहिनि। आबादगारनि जो चवणु आहे त मुसलसल हे चोथों घारो पइजी चुको आहे जेको काफ़ी सारी असां हारनि खे ऐं ठेकेदार ग़रीब अवाम खे सख़्तु नुक़सानु पहुतो आहे। आपाशी अमलो लापरवाही सबबि 48 कलाकनि खां वधीक गुज़रण बावजूदि घारो बंदि न थी सघियो। आबादगारनि जो आला अख़्तियारनि खां DC खां AC मसाक मुख़्तियारकार ऐं एरीगेशन सब ऑफिसर खां मुतालबो था कनि त फौरी तौर ते घारो बंदि करे असां खां बेचैनी ख़तमु कई वञे। वाइस अप्रैल पेज